कराची में असांजे नुमाइंदे जी रिपोर्ट मुताबिक कराची जे मशहूर तालीमी मैदान में पंहिंजो पाण खां मञाईंदड़ शख्स NAD यूनिवर्सिटी के वाइस चांसलर तुफैल जोखियो के कराची यूनिवर्सिटी के वाइस चांसलर जूं ज़िम्मेवारियूं पिण ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिं ते कराची के ॿारहाड़ी वारे इलाइक़नि में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे। मारूफ तुफैल जोखियो, जंहिंजो तालुक कराची के ॿारहाड़ी वारे इलाइक़े सां आहे, यकीनन हिन मेहनत क़ाबिलियत जो वॾो दख़ल आहे। पाकिस्तान जिंदाबाद पैसिक ऑर्गेनाइजेशन सूबे सिंध के जनरल सेक्रेटरी सिंध मेमून इतिहाद कराची डिवीज़न के जनरल सेक्रेटरी ज़हीर अहमद मेमून तुफैल जोखियो के NAD यूनिवर्सिटी से गॾु कराची यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर जो एज़ाज़ पिण हासिल करण ते मुबारकबाद जो पैगाम ॾिनो आहे। हिननि चयो त तुफैल जोखियो सां मुंहिंजो ताल्लुक़ तालिब इल्मी दौरान जुड़ियो, जॾहिं मूंखे इस इल्म सां मोहबत सां गॾु मरीज़ जे ॻोठनि में तालीमी प्रोग्राम भरपूर हिस्सो वठंदे ॾिठो।